जी नाज़रीन, ख़बर है शेरगढ़ वारे इलाइक़े में करमपुर थाने के हद गोठ नेक मोहम्मद जाफरी रहवासी गोठाणा जवाबदार पारां सारियालो बिज डुगण खिलाफ दाइण जेटीन ऑफिस पहुता। गोठाणन मोहम्मद उमर जाफरी, गुलाम मुस्तफ़ा जाफरी, शाबख्श जाफरी मीडिया के दाईंदे चयो त जवाबदार थंगू जाफरी रात जो असांजे सौ जरे बनी जो सारियालो बिज डुगे ज़ाया करे वियो आहे, जंहिंसां असांखे लखें रुपए जो नुक़सान थियो आहे। उन्हनि वधीक दाईंदे चयो त साॻियो ई जवाबदार कुझु ॾींहं पहिरियां असांजे 50 जरेब जो बिज डुगे ज़ाया करे वियो हो। गोठाणनि वधीक दाईंदे चयो त जवाबदार थंगू जाफरी बासर आहे, हू असां मथां फायरिंग बि करे चुको आहे ऐं धमकाए 50 लख भुंग बि तलब करे थो। वस वारा वाक़े जो नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारीनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेटीएन वेब न्यूज़ करमपुर। असांजो 50 जरे बची ज़मीन में बिच डुबी वियो। 50 जरे बची बिच ज़ा करे वई, वरी रात आई 100 जरे बची बिच डुबी ज़ा करे वई। असांजे पीला त एसपी के अपील कयूं था त असांजी मदद करे, खुदा असांखे करे। थंगू जाफरी डुबी वई, मंत्री घुरे तो 50 लख ते असां गरीब हारी कादम वञी ॾींदासीं। असांजे घरनि जे मथां फायरिंग करे तो जे तो तव्हां मारी तव्हांजा माण्हू खणंदुमि ऐं ज़मीन आबाद करण को भी तव्हांखे न ॾींदुमि। अॻ बि 50 जरे बजे डुबी वई ऐं रात बि 100 जरे बजे डुबी वई। शेरगढ़ इलाइक़ो शेरगढ़ चौकी करमपुर।